मजहबी हम आहंगी, रवादारी ऐं इंसानी ख़िदमत जो आला मिसाल क़ाइम है। थर्ड ॾाई अमेरिकी शहरी डॉक्टर अभिमन परमार पारां तालके नगर पार्कर जे ॻोठ घोंगड़े खोसा में मस्जिद ऐं इमाम बारगाह ठाराइण बाद रमज़ान शरीफ़ जे काल पहिरें रोज़े ते संदसि टीम ॻोठ वञी मुस्लिम भाइरनि जी 30 खां वधीक घरनि में राशन तक़सीम कयो। जॾहिं त रमज़ान शरीफ़ जे पूरे महीने दौरान मुख़्तलिफ़ ॻोठनि में ग़रीब मुस्लिम फैमिलियुनि में राशन तक़सीम कयो वेंदो। समाजी अॻवान डॉक्टर अभिमन परमार समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते मुख़ातिब थींदे चयो त हू गुज़िरियल 30 सालनि खां अमेरिका जे टेक्सास रियासत जे शहर हॉस्टन में रिहाइश पज़ीर आहे, पर पंहिंजे वतन खे हमेशह यादि रखियो आहे। हुन चयो त संदसि तालुक़ बि थर ज़िले सां आहे, इन करे थर जी बुनियादी सहूलियतुनि जे लाइ कोशिशूं जारी आहिनि। हुन चयो त थर में पीअण जे पाणी जो वॾो बहिरान आहे। उनखे मद्देनज़र रखंदे असांजी टीम थर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में 46 समर पंप लॻाए पीअण जे पाणी जी सहूलियत फ़राहम कई आहे। हिन साल 25 ग़रीब न्याणियुनि जी शादियुनि दौरान ॾाज जो पिणु बंदोबस्तु कयो वियो। ग़रीब औरतुनि में सिलाई मशीनूं तक़सीम करे उन्हनि खे रोज़गार जा मौक़ा फ़राहम कया विया आहिनि। हुन चयो त थर मज़हबी हम आहंगी जो शानदार मिसाल रहियो आहे। इन करे असां तालके नगर पार्कर में 2 मस्जिदूं तामीर कराइण सां गॾोगॾु इमाम बारगाह पिणु ठाराई आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची